अॼु असां मौजूदु आहियूं सांगड़ जे अछड़ोथड़ वारे इलाइक़े में। सिंध जो हिकिड़ो तमामु वॾो नालो तहक़ीक़ी हवाले सां शाह जो पार्को जंहिंखे खणी चऊं असां, जंहिंजो शाह लतीफ़ ते बि तमामु घणो। अता चानियो साहिबु, अता चानियो सरकारी सतह ते त तव्हां म्यूज़ियम तमामु घणा ॾिठा हूंदा, पर अता चानियो साहिबु पंहिंजी महिनत, पंहिंजी वितार 16 सालनि बाद हिकिड़े अहिड़ो मक़ाम हासिलु कयो आहे जो हिकिड़ो म्यूज़ियम जी शिकिल इख़्तियार करे चुको आहे। अॼु असां हिते अता चानियो साहिब सां मौजूदु आहियूं। हिन खां पुछंदासीं त हिननि खे शौक़ु कॾहिं जाॻियो ऐं हीअ जेके क़ीमती नवादरात आहिनि इहे किथां किथां खां हिननि हथु कयूं आहिनि। जी महबूब, लतीफ़ पढ़ियोसीं, लतीफ़ गाइड कयो, पोइ शौक़ु पाणी ई जागी पियो। तक़रीबन 16-17 साल थिया आहिनि हिनखे। पोइ शयूं लतीफ़ जेके ॻायूं उहे वञी ॾिठियूंसीं, शयुनि जी हालति ख़राबु हुई। हाणे हिते रखियमि आहिस्ता आहिस्ता, पोइ हिकिड़ी 2, 5, 8 ईअं हीअ हाल ही पहिरियों हीअ भरिबो वियो, पोइ हू कमिरो, पोइ हीअ कमिरो, पोइ हेॾां कमिरो। आहिस्ता आहिस्ता सिंध जा माण्हू सपोर्ट कंदा विया, लतीफ़ गाइड कंदो वियो। सिंध जूं कोशिशि कई त सिंध जूं जेके बि शयूं रिवायतुनि में आहिनि, किताबनि में आहिनि, ॻाल्हियुनि में आहिनि, कहाणियुनि में आहिनि, त हीअ शइ हूंदी हुई, हीअ ज़ेवर हुयो, हीअ म्यूज़िकल इंस्ट्रूमेंट हुयो, हीअ हथियार हुयो जेको सिंध सां रिलेट हुयो। उहा कोशिशि कई आहे। गोबाटे खां वठी सोंटो आहे त हिते मिलंदो तव्हांखे, बीन मिलंदी त तव्हांखे चंगु ऐं बोडिंडो बि मिलंदो, पाखड़ो मिलंदो त पलाण बि मिलंदो तव्हांखे हिते, मतिलबु अर्ट मिलंदो तव्हांखे, पिंजारो मिलंदो तव्हांखे, हू जेका जीनिंग मशीन जेका हूंदी हुई उहा बि तव्हांखे, वेलणूं उहा बि मिलंदी तव्हांखे, पिंड पाइण बि मिलंदा तव्हांखे, सेलियूं बि मिलंदियूं, सिंगियूं बि मिलंदियूं। मतिलबु जेका बि शइ सिंध सां रिलेट आहे उहा मूं कोशिशि कई आहे त उहा हिते आणे रखिया आहे, उहा तव्हांखे मिलंदी। लतीफ़ सरकार जो बैत आहे त वोड़ियम सभु वथाण यार कारण जत जे। ससुईअ जे बैत में चए थी त जत जे लाइ मूंखे पूरी दुनिया वोड़नि पई तॾहिं मूंखे जत मिलंदो, ईअं न मिलंदो। पोइ मुंहिंजे पंहिंजे अंदर जो जेको इश्क़ु आहे, जेको अंदर जो जेको जत आहे, उन जी ॻोल्हा में पिया घुमूं। पोइ ई माण्हू, सिंध जा माण्हू शइ जेको कमु करे थो उन सां इश्क़ु कनि था। उन्हनि बि शयूं मूंखे ॾिनियूं, कुझु ख़रीद कयूं। पोइ सिंध जो त तक़रीबन ॻोठ ॻोठ मूं वोड़ियो आहे त उते शयूं जेके बि मिलियूं आहिनि उतां, पोइ का पैसे सां मिली आहे, को इश्क़ में मिली आहे, के माण्हू कुझु खणी आया आहिनि, उहो हाणे हिते रखियो आहे। उमरकोट वेंदो त तव्हांखे उमरकोट जी म्यूज़ियम में उमरकोट जूं मिलंदियूं, मोहन जे दड़े में म्यूज़ियम में मोहन जे दड़े जूं शयूं मिलंदियूं, नंगर पार्कर वेंदो त उते जूं शयूं मिलंदियूं। पर हाणे हिन म्यूज़ियम जी या इहो मूंखे एज़ाज़ इहो हासिलु थियो आहे त मूंखां कुदरत इहो कमु करायो त शयूं मूं पूरी सिंध जूं गॾु कयूं आहिनि। सिंध सां जेके बि रिलेट शयूं आहिनि उहे पोइ उन में पोइ म्यूज़िकल इंस्ट्रूमेंट अची विया, उन में पोइ हथियार अची विया, खाधे पीते जूं शयूं अची वियूं, सिक्का अची विया, तव्हांखे ज़ेवर अची विया। मतिलबु जेके बि शयूं आहिनि उहे सभु अची वियूं आहिनि हिते हिन म्यूज़ियम में। तव्हां ॾिसंदो त हीउ भरियो पियो आहे। आउं चाहियां थो त घटि में घटि माण्हू हिते अचनि, मुंहिंजो ॻोठु ॾिसनि, मुंहिंजो अछड़ो थर ॾिसनि, हिन बहाने, हिन म्यूज़ियम जे बहाने। ऐं ख़ासि करे मुंहिंजो जेको नओं जनरेशन आहे उन्हनि खे आउं दावत ॾींदुसि त उन्हनि जे लाइ ई उहा तालीम आहे, सबक़ु आहे, शयूं स्टडी अची कनि। ऐं जेके बि किताबनि में जेके शाह लतीफ़ ॻाए वियो या जेके बि शुअरा ॻाए विया, जेके किताबनि में शयूं अची वियूं आहिनि उहे तव्हांखे हिते काइंड में मिलंदियूं। मूंखे माउ मिजाज़ पिंजियारे जीअं पिंजियो, हथनि छॾी हाज वई सार संदन मां। पिंजियारे वारी जेका पिंजण आहे, जेका हथनि मां सार, पेरनि मंझां हथनि छॾी हाज वई सार संदन मां, त उहो कीअं आहे, उहो पिंजियारो तव्हांखे हिते मिलंदो। ट्रक विंगी वर घणा कतियां कुॼाड़ो, कापे मंझां केतिरो आणिया उधारो, जे वर ॾे वारो त सुहा सरतियुनि विच में। उहा कहिड़ी ट्रक आहे जेका विंगी आहे, उहा तव्हांखे हिते मिलंदी। अर्ट सोरींदे ओचितो पिरीअं पूर पियो, अर्ट कहिड़ो आहे त उहो तव्हांखे हिते मिलंदो। जेके बि सिंगियूं आहिनि, सेलियूं